अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शोएब रिंद नाज़ न्यूज़ ते हिन वक्त ख़बर शामिल कंदासीं था। प्रेस क्लब काज़ी अहमद में मुसम्मात मलकान ज़ाल वहीद चांडियो पंहिंजी भीड़ इनायत सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बासर माइटनि ते संगीन इल्ज़ाम मढ़ियो आहे त मुसम्मात मलकान जो चवणु हो त मुनीर वल निज़ामुद्दीन चांडियो असांजी अबाणी मिल्कियत ते कब्ज़ो करणु चाहे थो ऐं इन सिलसिले में खेसि मुसलसल धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। औरतुनि इल्ज़ाम हणंदे चयो त मज़कूरा माण्हू अॻु में बि असांजे वालिदैन खे कारे इल्म ज़रिए माराए चुको आहे ऐं हाणे असांजी जान खे बि खाइंसि ख़तरो आहे। मुतासिर औरतुनि मूजिबि हिननि अॻु में बि बासर शख़्सियत हिदायतुल्लाह चांडियो खे दाहन ॾिनी हुई पर को बि तदारुक न थियो। हिननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त मुनीर चांडियो ख़ैर बानो ऐं हिदायतुल्लाह चांडियो ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे खेनि तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। मुंहिंजो नालो मलूका आहे ऐं क़ुर्बान अली जी धीउ आहियां। इहा मुंहिंजी भेण आहे। असांखे मुनीर चांडियो, हिदायतुल्लाह चांडियो ऐं ॿिया उन्हनि जा भाइर मित्र मुंहिंजे अबे जी जॻह हुई हाला में, उनते हमिलो कराए मुंहिंजी हीअ न्याणी ते वेठल हुई। उनखे माना अंदरि मथां कोट ते परावा माण्हू चाढ़े हुनखे माना तमामु तकलीफ़ ॾिनऊं। उन खां पोइ असां ते प्रेसूं कईसूं। असां अञा ताईं बि असांखे मारण खां कोन था वणनि। नाज़रीन, हिन वक्त ताईं लाइ एतिरो ई। वधीक ख़बरूं ऐं ताज़िन अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट ऐं सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम ऐं एक्स ते नाज़ न्यूज़ काज़ी अहमद। ईंदड़ ख़बर ताईं पंहिंजे मेज़बान शोएब करम रिंद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।